अस्सलाम वालेकुम। मिशन वडी न्यूज़ नेटवर्क में भलीकार ख़बरवां सां शेयर कंदा हलूं। मिशन वडी न्यूज़ नेटवर्क ते हलायल ख़बरुनि खां पोइ इंतज़ामिया हरकत में अची वई। काफ़ी वक़्त खां पोइ मिशन वडी में म्यूनिसिपल वारा सियासी माण्हुनि जी घटिन तोड़े नालियुनि जी सफ़ाई करे वापसि रवाना थी विया। जॾहिं त मिशन वडी जो मेन रोड जेको सवें ॻोठनि खे मिलाए थो उन ते अॼु बि किचिरे जा ढेर नज़र अची रहिया आहिनि। नाज़रीन, असां ख़बर शेयर कंदा हलूं। मिशन वडी में न्यूज़ नेटवर्क जे तरफ़ां हलायल ख़बरुनि खां पोइ इंतज़ामिया पारां नोटिस वरितो वियो, जॾहिं त सफ़ाई वारो अमलो मिशन वडी में सिर्फ़ु सियासी माण्हुनि जी नालियुनि तोड़े घटिन जी सफ़ाई करे वापसि रवानो थी वियो। मेन रोड जेको सवें ॻोठनि खे मिलाए थो उहो अॼु बि किचिरे जो ढेर नज़र अची रहिया आहिनि। मिशन वडी न्यूज़ नेटवर्क।